बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबरदार न्यूज़ अलर्ट में आया सागर मुजाहिद करियो पेश आहिनि अॼु ताज़ा तरीन ख़बरूं। ॾोकरी मां अब्दुलजबार मेमण जी रिपोर्ट। जापान खां सयाहन जो 14 ॼणनि जो हिकु वफ़द ثڪاشي जी अॻवाणीअ में क़दीम माग मोहन जे दड़े जे दौरे ते पहुतो। जापानी वफ़द स्टोपा ग्रेट बाथ डीके एरिया एल एरिया एच आर एरिया ऐं म्यूज़ियम घुमी ॾिठा। उन मौक़े ते जापानी वफ़द माग घुमण ते हैरत जो इज़हार कंदे चयो त मोहन जो दड़ो दुनिया जी क़दीम तहज़ीब आहे जेका क़दीम ज़माने जो हिकु शाहकार निशान आहे। हिननि चयो त क़दीम ज़माने जे माण्हुनि हिन तहज़ीब खे वॾी कारीगरी ऐं महारत सां जोड़ियो आहे जंहिंजो दुनिया में घटि मिसाल मिले थो। हिननि चयो त संदसि ख़्वाहिश हुई त हू मोहन जो दड़ो घुमी ॾिसनि जेका ख़्वाहिश अॼु पूरी थी आहे। नाज़रीन, ही अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक ख़बरूं जे लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.khabardar.com।